नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे रावलपिंडी में ख़बर ॾींदा हलूं त ट्रैफ़िक वार्डन रहमदिली जो मिसाल क़ाइमु करे वरितो। ट्रैफ़िक खे रोके कुमी खे रोड पार करायो, जंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।